नाज़रीन मुर्तज़ा वहाब गुज़िरियल कयल वज़ीर आज़म इमरान ख़ान के ख़िताब से पंहिंजो रद्दअमल ज़ाहिर करे इन हवाले सां अपडेट्स जो सिलसिलो जारी रखंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियो पिया। सेनेट चूंडूं आईन ऐं क़ानून मूजिब थियण ते अल्लाह जा शुक्रगुज़ार आहियूं। इलेक्शन कमीशन पारां बयान जारी कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त सेनेट इलेक्शन के नतीजनि बाद मीडिया ते जेके ॻाल्हियूं थियूं उन्हनि ते अफ़सोस आहे। अहम तरीन ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान गुज़िरियल ॾींहुं पंहिंजे ख़िताब दौरान इलेक्शन कमीशन के तनक़ीद जो निशानो बणायो हो। उन खां पोइ अॼु इलेक्शन कमीशन जो अहम इजलास थियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी तनक़ीद जो जाइज़ो वरितो वियो। हिन वक़्तु इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां बयान जारी कयो वियो आहे जंहिंमें चयो वियो आहे त सेनेट चूंडूं आईन ऐं क़ानून मूजिब थियण ते अल्लाह जा शुक्रगुज़ार आहियूं। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त सेनेट इलेक्शन जे नतीजनि बाद मीडिया ते जेके ॻाल्हियूं थियूं उन्हनि ते अफ़सोस आहे। अहम तरीन ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि इलेक्शन कमीशन जो अहम इजलास थियो जंहिंमें सूबाई इलेक्शन कमिश्नर्स भी शिरकत कई। इजलास में वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां जेके सेनेट चूंडुनि में इल्ज़ाम लगाया विया इलेक्शन कमीशन ते उन जो जाइज़ो वरितो वियो ऐं उन खां पोइ हाणे ही बयान जेको आहे जारी कयो वियो आहे जंहिंमें इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त सेनेट चूंडूं आईन ऐं क़ानून मूजिब थियण ते अल्लाह जा शुक्रगुज़ार आहियूं। सेनेट इलेक्शन जे नतीजनि बाद मीडिया ते जेके ॻाल्हियूं थियूं उन्हनि ते अफ़सोस आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। इलेक्शन कमीशन वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सेनेट ते तनक़ीद के अफ़सोसनाक करार ॾेई छॾियो आहे। गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म इमरान ख़ान क़ौम खे ख़िताब दौरान इलेक्शन कमीशन के सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो हो। इमरान ख़ान जो चवणु हो त सुप्रीम कोर्ट पारां वाज़े राय ॾिनी वई, उन जे राय ते अमल दरामद न कयो वियो ऐं बैलेट पेपर्स ते बारकोड जेके आहिनि उहे न लॻाया विया। इलेक्शन कमीशन साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं कराइण में नाकाम साबित थी। इमरान ख़ान जी तनक़ीद ते रद्दअमल ॾियण खां पहिरियां इलेक्शन कमीशन जो अहम इजलास जेको आहे चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि थियो। इन अहम इजलास में चइनी सूबनि जा जेके इलेक्शन कमिश्नर्स आहिनि उन्हनि पारां बि शिरकत कई वई। उन खां पोइ ही रद्दअमल जेको आहे उहो ज़ाहिर कयो वियो आहे बयान जी सूरत में जंहिंमें इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त सेनेट चूंडूं आईन ऐं क़ानून मूजिब थियण ते अल्लाह जा शुक्रगुज़ार आहियूं। सेनेट इलेक्शन जे नतीजनि बाद मीडिया ते जेके ॻाल्हियूं थियूं उन्हनि ते अफ़सोस आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सेनेट इलेक्शन जे नतीजनि बाद वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि जे बयाननि ते अफ़सोस थियो आहे। इलेक्शन कमीशन पारां बयान जारी कयो वियो आहे जंहिंमें चयो वियो आहे त इलेक्शन कमीशन आज़ादु ऐं आइनी इदारो आहे। कंहिंखे ख़ुशि करण लाइ आइन खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। फ़ैसिलनि ते एतिराज़ आहे त आइनी रस्तो इख़्तियार कयो वञे, असांखे आज़ादीअ सां कमु करणु ॾिनो वञे। ब्रेकिंग न्यूज़ जा वधीक तफ़सील वठूं था। इस्लामाबाद मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर ज़ुल्फ़कार गुरामानी असां सां टेलीफोन लाइन ते आहे। ज़ुल्फ़कार, कुझु देरि पहिरियां अवां हिन मामले ते अपडेट कयो हो, इजलास पुॼाणी ते पहुतो, जंहिंखां पोइ हाणे ही बयान जी सूरत में रद्दअमल ज़ाहिर कयो वियो आहे इमरान ख़ान जी तनक़ीद जो। छा तफ़सील आहे हिन मां वटि? जी, इलेक्शन कमीशन के तरफां वज़ीर आज़म इमरान ख़ान के बयान ते रद्दअमल साम्हूं आयो आहे। इलेक्शन कमीशन वज़ीर आज़म इमरान ख़ान के बयान ते पंहिंजे रद्दअमल में चयो आहे त इलेक्शन कमीशन एक आइनी ऐं आज़ाद इदारो आहे। इलेक्शन कमीशन के ॾिसणो आहे त आइन ऐं कानून कहिड़ी शइ जी इजाज़त ॾियनि था ऐं कहिड़ी शइ जी इजाज़त नथा ॾियनि। असांजो उहो ई मयार आहे त इलेक्शन कमीशन के जेको आइनी अख़्तियार आहे उन जे बुनियाद ते ई असां मयार क़ाइमु कया आहिनि। असां कंहिंजी बि ख़ुशी जी ख़ातिर, ख़ुशनुदी जी ख़ातिर आइन ऐं कानून के नज़रअंदाज करे नथा सघूं। न ई असां आइन में तरमीम करे सघूं था। कंहिंखे ख़ुशि करण लाइ आइन में तरमीम नथा करे सघूं। जेकॾहिं कंहिंखे इलेक्शन कमीशन जे फ़ैसिलनि ते, उन जे हुकमनि ते एतिराज़ आहे त आइनी रस्तो अख़्तियार करे असां हिकु आज़ाद इदारे तौरु कमु करे रहिया आहियूं, न कंहिंजे दबाव में आया आहियूं ऐं न ई इनशाला कंहिंजे दबाव में ईंदासीं। इलेक्शन कमीशन जेकी बि हिते सियासी वफ़द इलेक्शन कमीशन सां मिलण जे हवाले सां उन्हनि राब्तो कयो, समूरनि वफ़दनि सां मुलाक़ात कई वई, उन्हनि जो मौक़िफ़ ॿुधो, उन्हनि जूं तजवीज़ूं ॿुधियूं। इलेक्शन कमीशन सभिनी जे मौक़िफ़ खे ॿुधण खां पोइ जेका तजवीज़ूं आयूं उन्हनि ते गौर वीचार कयो ऐं वरी बि इहो चऊं था त आइन ऐं कानून जी रोशनी में ई असां पंहिंजा फ़र्ज़ अंजाम ॾिना ऐं फ़र्ज़ अंजाम ॾींदा रहंदासीं। आज़ाद ऐं बग़ैर कंहिं दबाव जे असां कमु करे रहिया आहियूं। इहो ई पाकिस्तान जी जमहूरियत जे फ़रोग़ जे लाइ आहे।
इहो ईअं नथो थी सघे त हिकिड़ी छत जे हेठां हिकिड़े ई ॾींहं ते हिकिड़े ई सेनेट जी चूंडुनि जे हवाले सां अमलो बि साॻियो हुजे, हिकिड़े नतीजे खे तस्लीम कयो वञे ऐं हिकिड़े नतीजे खे तस्लीम न कयो वञे। जेको नतीजो उन्हनि जे हक़ में न अचे उनखे नामंज़ूर चयो वञे ऐं जेको उन्हनि जे हक़ में अचे उनखे मंज़ूर कयो वञे। छा इहो खुलियल तज़ाद न आहे? इलेक्शन कमीशन चयो आहे त असां कंहिंजे बि दबाव में न ईंदासीं, कंहिंजी ख़ुशी जी ख़ातिर आइन में तरमीम न कंदासीं, कंहिंजे बि ख़ुशी जी ख़ातिर असां अहिड़ो को बि क़दम न खणंदासीं जेको इलेक्शन कमीशन खे आइन ऐं कानून इजाज़त नथो ॾे। जेकॾहिं कंहिंखे का बि शिकायत आहे इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खां त उहो आइन जो रस्तो अख़्तियार करे, कानून जो रस्तो अख़्तियार करे। असां इलेक्शन कमीशन चयो आहे त सियासी जमात ऐं शख़्सनि खे शिकस्त तस्लीम करण जो जज़्बो बि पैदा करणु खपे ऐं सिर्फ़ु इख़्तिलाफ़ रखणु न खपनि। इलेक्शन कमीशन वज़ीर आज़म जे ख़िताब ते रद्द अमल ॾिनो आहे। इलेक्शन कमीशन हिते इजलास कयो, इजलास खां पोइ हींअर इलेक्शन कमीशन जे तरफ़ां बयानु साम्हूं आयो आहे। इलेक्शन कमीशन चयो आहे त असां कंहिंजी बि ख़ुशी जी ख़ातिर फ़ैसिला नथा करे सघूं, आइन ऐं कानून जे ताबे आहियूं, न कॾहिं दबाव में आया हूं ऐं न कॾहिं इंशाअल्लाह दबाव में ईंदासीं। जेकॾहिं कंहिंखे का शिकायत आहे त आइनी रस्तो अख़्तियार करे। जी ज़ुल्फ़िकार, इन इजलास जेको थियो आहे इलेक्शन कमीशन जो, इन में पैमरा खां तफ़सील तलब कया विया। गुज़िरियल वज़ीर आज़म इमरान ख़ान जे कयल ख़िताब जो वीडियो जेको आहे उहो तलब कयो वियो ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि जिन इलेक्शन कमीशन खे तनक़ीद जो निशानो बणायो उन्हनि जा बयान बि तलब कया विया। ॿुधाइजो त इन इजलास में कंहिं कंहिं शिरकत कई जेको थियो आहे इलेक्शन कमीशन जो? हींअर हिते इलेक्शन कमीशन जे अंदरि पहिरियां ई इन ॻाल्हि जी कोशिशि कई वई त इहो मालूम करे सघिजे त इलेक्शन कमीशन अंदरि इजलास थियो आहे या न, पर उन हवाले सां इहो चयो वियो त इजलास न आहे थियो। पर हींअर ई असां हिते मौजूदु आहियूं त चीफ इलेक्शन कमिश्नर हींअर अंदरां निकिता आहिनि, उन सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई वई पर उन मीडिया सां ॻाल्हि ॿोल नाहे कई। हींअर ज़रियनि इहो ॿुधायो आहे त इजलास अंदरि वज़ीर आज़म जे ख़िताब जा समूरा तफ़सील वीडियो जी सूरत में पैमरा खां तलब कया विया आहिनि। उन वीडियो जो जाइज़ो वरितो वियो आहे, शिकायतुनि जो जाइज़ो वरितो वियो आहे। इलेक्शन कमीशन ते जेकी वज़ीर आज़म एतिराज़ उथारिया उन एतिराज़ जे हवाले सां गौर वीचार कयो वियो। कानून जेकी कानूनी टीम आहे उहे हिन इजलास जे अंदरि इलेक्शन कमीशन जा कानूनी माहिर उहे हिन इजलास जे अंदरि मौजूदु हुआ। चीफ इलेक्शन कमिश्नर सदारत कई। इलेक्शन कमीशन जा समूरा मेंबर हिन इजलास में शरीक हुआ ऐं उनखां अलावा सेक्रेटरी इलेक्शन कमीशन इजलास में मौजूदु हो। कानून डिवीज़न जा मेंबर हिन इजलास में शरीक आहे। पैमरा खां तफ़सील तलब कया विया। उनखां अलावा अली हैदर गिलानी जे हवाले सां जंहिं वीडियो जी शिकायत हुई उन जो तफ़सीली गौर वीचार कयो वियो। हींअर इलेक्शन कमीशन जेको बयानु जारी कयो आहे उहो बयान वज़ीर आज़म जे ख़िताब जो रद्द अमल आहे ऐं हिन बयान जे अंदरि मौजूदु आहे त जेकी शिकायतूं आयूं ऐं ख़ासि तौर ते मीडिया में इलेक्शन थियण खां पोइ जेके ॻाल्हियूं आयूं ऐं ख़ासि तौर ते वज़ीर आज़म जेको मुखातिब थियो आहे उन हवाले सां इहो चयो वञे थो त असां कंहिंजी ख़ुशी जी ख़ातिर आइन में तरमीम नथा करे सघूं ऐं न ई असां को दबाव क़बूल कंदासीं ऐं इंशाअल्लाह अॻिते बि असां कंहिं बि क़िस्म जो को बि दबाव क़बूल न कंदासीं। जेकी बि असांखे फ़ैसिला करणा आहिनि उहो आइन ऐं कानून मुताबिक़ कंदासीं। जेकॾहिं कंहिंखे का शिकायत आहे त उहो आइनी रस्तो अख़्तियार करे। इहो थी नथो सघे त तव्हां हिकिड़ी रिज़ल्ट खे तस्लीम कयो ऐं हिकिड़ी रिज़ल्ट खे तस्लीम न कयो। तव्हांखे जज़्बो पैदा करणो पवंदो, शिकस्त खे तस्लीम करण जो जज़्बो पैदा करणो पवंदो। ठीकु आहे ज़ुल्फ़िकार गुरामाणी, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।